बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुरवासा दास्तान पंजो। देखींदे दीदार के की न सुञातो कुल, ताज़ी तवेलन में आहे इहा तो झुल, हुआ जे अमुल से हिसाबा हजी विया। देखींदे दीदार के कुल सुञातो कीन, ताज़ी तवेलन में आहे इहा तो ज़ीन, हुआ जे अमीन से हिसाबा हजी विया। देखींदे दीदार के कुल सुञातो कीन, जानब मंझा जीन, महरूमी मरी विया। माहिर थी नमुआ, चिड़ीअ जीअं चुंझ हणी लॾियाऊं लुआ, होबा बि हुआ इन ही वादीअ विच में। नका इब्तिदा अब्द जी नका इंतहा, जन सुञातो सुपणी से वञण खे विया। वञी रस वञण खे वञण कना वञ, आहे इहो उंज सुणी सुणाए जे तूं। तरक कर तरक खे वञण कना वञ, आहे इहो उंज सुणी सुणाए जे तूं। वञी रस वञण खे वञण पिण विञाए, लोकां पाण लिकाए, लिकियां पिण लिके जे तूं। लोकां लिके सभ को, लिकियां लिके कोन, उथी वेई ओन इन उल्टीअ ॻाल्हि जी। हथनि सी हाज कर, नेणनि सी निहार, उभा अङण बहार, पस पंहिंजा सुपरी। जे कीड़ीअ भर कंबन, नाग नमन उनखे, आगो अमन उन करे, जे इन ये भय भजन, इन ओलियाई तहत कबाई, मूढ़ा मान ॿुधन, ॻुझा ॻुझ वञन अहद जे इसरार में। अहद जे इसरार खे जुंबी ॾिठो जन, से मोटी की न पसंद, धारा धणी की ॿियो। अहदा अॻे जा हुई, सूधी सा सिफ़त, अपर इशारत, सद न आहे सुथरी। सिफ़त संग अहद सी, अहद सिफ़त रिय न आहे, ऊह ऐं आह ॿई ॿियाई थिया। अहद अहमद पाण में विचां मीम फ़र्क़, आहे मुस्तग़रक़ आलम इन ॻाल्हि में। सोई अहमद सो मोहम्मद सो ऐन अलाह, नहन अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद। ई परूड़ जे पसाह, जंहिंजे रूह सुञातो राह, तंहिंखे पीढ़ीअ पसंदि नाहे की। अल्तियम जा हीअं सान सल्तियम साह खे, सुपेरियां जी ॻाल्हड़ी लिकायम लोकां, वेई जे वसां पधर पेई पिरीअरे। मूं तां लिकाई घणो रुअण की रोशन, रसियो रीज़ालनि खे ज़र्दीअ मझां ज़न। वेरी मूं वरन, ॻाल्हि कयई ॻुझ जी। आशिक़ भाईअ ईअं त सिक कंहिंखे न सलां, वहन अखियूं विरजे हियूं विच रहंदी कीअं। सुपेरियां जी ॻाल्हड़ी अंदर रहे न घटि, जो महराण मौज की, त छागर सहे न सट। लखें सहें महराण जे उताहसी उधमिया, लखें सहें महराण जे उतोहसी उधमिया, सड़िया मंझी माण ॿाहिरि बाप न निकिरे। इलतीअ आराम पसी इलतां आयो, हुसन पसियो हक़ जो, ख़ामी भाए ख़ाम, अची थिया इस्लाम, कुफर काफ़िर पाण में। कूड़ो तूं कुफर सी, काफ़िर मको ठाहे, हिंदू हॾ न आईं, जणियूं तो न जुगाए, तिलक तनी लाए, सचा जे शिरक सी। काफ़िर थी त उभही, बाब शरा जा छॾ, मन मुशरिकनि गॾु, त वेझो थिए विसाल खे। कलमे को कोठाईं, इन पर न ईमान, दगा तुंहिंजे दिलि में, शिरक ऐं शैतान, मुंहं में मुस्लमान, अंदर आज़र आहीं। कन घुरिजे कलमो लॻव लहव लाइ, फ़िक्र सी फेराए, त हमा खे हक़ चुए। नकी पढ़नि कलमो, नकी ॿुधनि ॿांग, विचां वारे लांग, उहे आधू थी अदम थिया। कलमो पढ़ां त काफ़र थिया, कलमो पढ़े केरु, जेॾां राह रसूल जी, तेॾां भरियां न पेर। मूं तन सी वेर, जंजो कमु कुरैशीअ सी। कलमे मूंखे की न कयो,
मूरा मुसलमान अहमद कोन आंदो अरब खां ईमान इहो सिर आहे सुबहान आदम लिखे आदमी दोज़ख दिल क़बूलियो मूं बिश्तनिया बस जे पुठीरा पीरनि खे ॾातर मूंखे ॾस जे हुआ पंहिंजे वस त खियां हराम हथनि सी मोह त मूसा जहिड़ो आदत में इब्लीस अहिड़ो ख़ाम ख़बीस कढी कोह न छॾिए मोह त मूसा जहिड़ो सीरत शैतानी बाज़ी बेरानी कढी कोह न छॾिए मोह आहेरीअ जीअं उजरे कल्ब में कारो ॿाहिरां ज़ेब ज़बान सी दिलि में हचारो इन पर वेचारो वेझो नाहे विसाल खे कातूं कानी पाए वननि में विसाल जी दूबीनियाई दूर करे महरफत मल्हाए सुपेरियां जे सूंहं में उरखनूं कोन रिहाए अख अशद चाहे त मुसलमानी माणीअ सुरमो सियाहीअ जो रननि खे रिहाए कानी काराईअ जी मुड़ुस थी मपाए अखियुनि में अटकाए लालाई लालण जी सुरमो लालाईअ जो जॾहिं विधो जन तॾहिं ॾिठी तन रौनक रेटे जहिड़ी सुरमो सुफ़ेदीअ जो जॾहिं विधो जन तॾहिं ॾिठी तन अछाई आलम में नज़र अखड़ियुनि वञी पियो लाख ते कारो कीन पसंदि मिड़ो ई ॻाढ़ो थियो ॻाढ़ो ई ॻाढ़ो कारो पसंदि कीन की अखिड़ियुनि आरो वञी कयो लाख सी वाई वजह मंझि ख़लील अंदर आज़र आहीं मुंहं में मुसलमान तूं कलब तां कलील सदम कर सिहत जी अञा तूं अलील वितर जे विसाल में दुई नाहे दलील नालो नाहे निफ़ाक़ जो जिते रब जलील वल्लाहु अलम।